परले में खुशू खूब आयूं भला भला अजब शान कया सैयद सुहारा कया सैयद सुहारा हल हल अच हल हल मोहम्मद तेरी तू प्यारा ओ हल्ली घाट घूम 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 हल्ली घाट घूम 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 हल्ली घाट घूम तू हो आरा चल उतारा हो आरा चल उतारा हल 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 हल
के रहना
ربي إلا عشر بكير ربي إلا عشر بكير कर कामिल हो कर कामिल हो कर कामिल है जी कतार रखे सिक्का सारा रोज निहारा रसूल जा अन बेहतर भला कद तूं कुपत कलब मां मोमिल मुदामा दीदई कागज़ वगिया हर हदीस पंहिंजाए हाणे सुन तूं हे जमा ही बेहदी बयाना मिली मौले का तहरी नका हूरन में नका मलकन खा जी आहे असा कयो सारो सर समा भला ॾिठो सूं कोन को सुहिणू असां था ॾाई गल हज़रत आदम हो यूसुफी नूरा साई गल नूर नबी करीम जो हुयड़ सुई हुस्ना ते जलवे झुकाया सूरज ई मुनीरा
हज़रत आदम जे महंदा अची चई हज़रत आदम खे अहिड़ा अल्फाज़ा आऊं तोखे पछाइया अजबागे जा वठी आयो हज़रत आदम खे जल्दी जबरईला ते अची दरवाज़ो खोलियो संदो फिरदोसा वो महल फिरदोस में एक सुहिणो सिंगारा रखल तख्त तहीं में अजब सिरारा बागा तहीं जा सोन जा मथ से मर जाना बैठल हुई ते तख्त ते एक सूरत मुबारका हुयुस ताज मथे मुबारक में अहसन अजीबा ॿियो हुयुसि सुहार गिटीअ में जंहिं कदल कया चमका यूं लुडन लैलूं कनल में मोती माणिका नूर मंझा निंगियो जंहिंजो कया चमका सुधन रही सिका जॾहिं आयो हौश में आदम बिहारा तॾहिं पुछई जबरईल खां अहिड़ी तरीक़ा हीअ केरु तख़्त ते सूरत मुबारका तॾहिं ॾिनूं जवाब तंहिंखे हिन पर जबरईला सुण तूं आदम दिल सां नूरानी नूरा नालो त नूर जो हज़रत फातिमा हरताज कुल औरतुनि जी आहे अजीमा ताज पियल मथे मुबारक में आदन अजीब सवाल तु शरीफ तुंहिंजो मुंहिंजो मिठो ई मुहम्मदा थींदो महंदार कुल नबियनि जो मौला महबूबा तहीं तुंहिंजे पुठ मां कंदो परवरई पैदा ॿियो हथ से हार गिटीअ में चमका शोहर ते पाक जो आहे नाले अलीशा सो थींदो शेर
जो छोट सरदारा यूं लुडल लेलू कनल में मोती माणका नूर मंझानियो जे जोड़स कया चमका गुजरिया क्या तेरा मदारू कणक जो हो का दो मजदे
हर हल छोड़े में गुजरी साल सजो फिर नारी यूं करे अब उन्नमा जंग जाओ जाने वाला पियंदा पियंदा हुआ संजय सुबह
पानी पियो मेरा बबूरा छोड़ा जल्ला मेरा बबूरा छोड़ा जल्ला चला
करा दीदार दिल पर मेरा बोलती है तो बनी करो संदो अब्दुल उमर फारूक अदालत में अदालत में उस्मान इल्म आलम थियो कातब कुरान मथा
Dhamma